बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में थैलेसीमिया सेंटर गुज़िरियल 6 महीननि खां बंदि। मरीज़ ॿारनि जे वारिसनि ऐं शहरियुनि जो सेंटर जी बहाली लाइ मोहम्मद शाबान अबड़ो, ईद मोहम्मद डोमकी, रमज़ान अली बुल्लो, लियाकत अली टालाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब आॾो धरणो, टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त बंदि थियल थैलेसीमिया सेंटर खे बहाल करे 500 मरीज़ ॿारनि जूं हयातियूं बचायूं वञनि। जेकॾहिं को बि ॿारु इन दौरान वफ़ात करे वियो त उन जी ज़िम्मेवार सिंध सरकार ऐं चूंडियल नुमाइंदा हूंदा। जैकबाबाद में बाअसर पारां घिटी ते कयल कब्ज़ो ख़त्म न थी सघियो। इलाइक़े वासियुनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज। अकबाहू पाड़े में वॾेरे बचल ख़ान सूमरो पारां घिटी ते कयल कब्ज़े ख़िलाफ़ पाड़े वारनि हिम्मत अली खरल, रसूल बख्श बिरोही, रशीद अहमद ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त वॾेरे बचल ख़ान सूमरे असांजे घरनि ॾांहुं ईंदड़ घिटी बंदि करे अॾावती कमु शुरू करायो आहे। शिकायतनि बावजूदि ज़िला इंतिज़ामिया संदसि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे, जंहिं सबबि एहतजाज ते मजबूर थिया आहियूं। घिटी ते कयल कब्ज़ो ख़त्म करायो वञे। जैकबाबाद में ॻोठ ग़ुलाम मुस्तफ़ा कटोहर वासी ॻोठाणनि जो ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ पंहिंजी बिरादरी जे बाअसरनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणनि ग़ुलाम मुस्तफ़ा कटोहर, असद अली, हिम्मत अली ऐं अब्दुल गनी कटोहर दाहींदे चयो आहे त 16 एकड़ ज़रई ज़मीन ते पंहिंजी बिरादरी जे बाअसर माण्हुनि शाबान अली कटोहर ऐं दुर मोहम्मद कटोहर कब्ज़ो कयो आहे ऐं हाणे 10 लाख रुपया तलब करे रहिया आहिनि। कब्ज़ो ख़त्म कराए असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुबारकपुर में कारह तकरार तां बंगलानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। लठिन ऐं सिरोटनि जा वसकारा। चङे मुड़ुस समेत 4 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में चङो मुड़ुस याकूब बंगलानी ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई तालका अस्पताल मोकिले छॾियो। पाकिस्तान बार काउंसिल सहाफ़ियुनि खे मुफ़्त क़ानूनी मदद फ़राहम करण लाइ 7 सीनियर वकीलनि ते जर्नलिस्ट डिफेंस कमेटी जोड़े छॾी। पाकिस्तान बार काउंसिल पारां जारी कयल पधिराई मूजिबि त हुकूमत पारां इज़हार जी आज़ादी खे दॿाइण वारी सोच तहत हक़ सच लिखंदड़ सहाफ़ियुनि खे साइबर क्राइम तहत परेशान कयो पियो वञे, जंहिं लाइ पाकिस्तान बार काउंसिल जे वाइस चेयरमैन आबिद साकी पारां 7 सीनियर वकीलनि ते ॿधल जर्नलिस्ट डिफेंस कमेटी जोड़े छॾी आहे। क़ानूनी मदद लाइ सहाफ़ी लेटर में ॾिनल नंबर्स ते राब्तो करे सघंदा। फ़ौजपुर पुलिस डेरामुरा जमाली ऐं सांगड़ खां औरताणे आवाज़ से हिरख जी गड़ी लाड़ो पहुतल 2 नौजवाननि खे अगवा थियण खां बचाए वरितो। डेरामुरा जमाली वासी सनाउल्ला जमाली ऐं सांगड़ वासी दामन बिरोही औरताणे आवाज़ तां कश्मीर जे कच्चे वारे इलाइक़े पहुता त इत्तला ते SHO अब्दुल फ़ताह ॾहाणी जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां गड़ी लाड़ो पहुची 2 नौजवाननि खे अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस मूजिबि इत्तला हुआ त जागीरानी गैंग पारां औरताणे आवाज़ तां 2 नौजवाननि खे अगवा करण जो इरादो कयो वियो आहे, पर वक़्तु कार्रवाई करे नौजवाननि खे बचाए वरितो आहे। डहरकी में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां भंडारे डिंगी बेटन समेत समुंड जे साहिली पट्टी ते वफ़ाक़ पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ ॼाम माशूक समेजो, आफ्ताब शर, गुल मुनीर शर, ॼाम महबूब समेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी एहतजाज कयो वियो। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त सिंध जे बेटन बाबति सदारती ऑर्डिनेंस फौरी तौर वापसि वरितो वञे। बख्शापुर में 3 ॾींहनि खां अलमुर्तज़ा कांटे वटि अणसुञातल शख़्स बेहोशी वारी हालत में पियल। दुकानदारनि जी पुलिस खे इत्तला। अणसुञातल शख़्स सिविल अस्पताल मुंतकिल, लावारिस हालत में अस्पताल पियल। डहरकी ऐं भरपासे में जाली ज़रई दवाउनि जे विकिरे ख़िलाफ़ थींदड़ एहतजाजनि बाद ज़राअत खाते जे अमलदारनि जा ज़फ़र बाज़ार में छापा। सैंपल वठी लैब उमाणे छॾिया। ज़रई खाते जे अमलदारनि सदरदीन नाइच ऐं शाहनवाज़ शेख जो चवणु हो त मुबैना जाली दवाउनि जा सैंपल वठी लेबोरेटरी उमाणे छॾिया आहिनि। आबादगारनि जो भाण जी दुकाननि ॿाहिरां एहतजाज। लुत्फ़ मियां शर, कामरेड मीर महर ऐं सरवर शर घुर कंदे चयो त जाली दवाऊं विकिरो कंदड़नि खे जेल मोकिले दुकान सील कया वञनि। पटियारी में बुज़ुर्गनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते डिस्ट्रिक्ट सोशल वेलफेयर, ॻोठ सुधार संगत, ॻोठ भली ॾिनो काका समेत सियासी समाजी तंज़ीमुनि पारां डेप्यूटी डायरेक्टर सोशल वेलफेयर रफ़ीक अहमद जमाली, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल मजीद ज़ोहरानी, लुकमान काका, मुख्तियार कार फ़हद खलीलुल्लाह बुल्लो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त बुज़ुर्ग असांजो असासो आहिनि, हुननि सॼी ॼमार असांजी ख़िदमत कई आहे, हाणे असांखे घुरिजे त संदन ख़िदमत करियूं। डहरकी जो TTC कॉलेज ॿिए ॾींहुं बि बंदि। शागिर्दनि खे कोरोना टेस्ट कराइण जा हुकुम। शागिर्दनि जो कॉलेज ॿाहिरां एहतजाज। शागिर्दनि तालिब समेजो, ॼाम सत्तार समेजो ऐं ॿियनि दाहींदे चयो त घोटकी जे सनती इदारनि पारां क़ाइमु थियल कॉलेज खे तासुब परस्त इंतिज़ामिया बंदि करणु चाहे थी। पूरे मुल्क जा तालीमी इदारा SOPs तहत खोलिया विया आहिनि, पर TTC कॉलेज बंदि आहे, जंहिं सबबि असांजी तालीम मुतासिर थी रही आहे। तालीम दुश्मन इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे तदरीसी अमल बहाल कयो वञे। कनकोट में फर्स्ट एडिशनल सेशन जज मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट सुहेल अहमद जतोई जी अदालत 336 किलो हीरोइन रखण जो ॾोह साबित थियण ते जवाबदार साहिल पठान खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार खे 1.5 साल अॻु एक्साइज़ पुलिस हीरोइन समेत गिरफ़्तार कयो हो। ॾोह साबित थियण ते खेसि सज़ा ॿुधाई वई आहे।
मुबारकपुर में शहीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे 40 जे हवाले से 40 रैली कढ़ी वई। रैली मरकजी इमाम बारगाह महफिल मुर्तजा का ठुल तरफ रवानी थी, जेका मिर्जा स्टॉप रांझापुर ऐं चांडाण का थींदी ठुल मरकजी इमाम बारगाह में इख्तिताम पजीर थी। रैली में शिकारपुर, जैकबाबाद, ठुल, मियाँ साहिब, मुबारकपुर समेत मुख्तलिफ शहरन के ज़ाकिरन ऐं मोमिनीन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते पुलिस पारां सख्त हिफाजती इंतजाम कया विया हुआ। पटानी में गुज़िरियल रात अणसुञातल चोर जनरल स्टोर जी छित के खाट हणी हज़ारे रुपयनि जो सामान चोरी करे फरार। चोरन अब्दुल जब्बार भुट्टो जे दुकान जी छित के खाट हणी टोपियूं, चप्पल, परफ्यूम ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। दुकान मालिक अब्दुल जब्बार भुट्टो मूजिब तक़रीबन 50,000 खां 60,000 जो सामान चोरी थी वियो आहे। SSP खे अपील थो करियां त चोरी थियल सामान वापसि कराए चोरनि खे गिरफ़्तार कयो वञे। दरिया खान मरी जे सहाफ़ी वरेल के बासरन पारां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ सहाफ़िन पारां राणा रियाज़ुल हसन, अब्दुल हफ़ीज़, पीर कमरुज़्ज़मा ऐं ॿियनि जी अॻवानी में नुसरत वाह मोरी ते एहतजाज कयो वियो। सहाफ़िन चिताव ॾींदे चयो त वरेल सिंधी अकेलो न आहे, धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, सहाफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुबारकपुर भरिसां जंगू खोसो में 3 अब्दुल कादिर खोसो नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल खोसा 11 खटे वरितो। टूर्नामेंट में 13 टीमनि हिस्सो वरितो, जिन मां खोसा 11 ऐं बंगलानी 11 फाइनल में पहुतियूं, जिन में दिलचस्प मुक़ाबिलो थियो। बंगलानी 11 मुक़रर ओवरनि में 3 विकेटनि जे नुक़सान ते 87 रन्सूं ठाहियूं, जेको खोसा 11 7 ओवर्स में मुकम्मल करे फाइनल जो टाइटल पंहिंजे नाव करे वरितो। टूर्नामेंट जे महिमान ख़ास सैयद बशीर अहमद शाह विनर ऐं रनर टीमुनि में ट्रॉफीज़ विरहायूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobreezhd.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।